मुख्तियार कोरे जो आयल सब दोस्तों सभी के सलाम जी पहली तो अवां सभी भाइयों की वही मेहरबानी जो अॼु अवां मूं ते एतमाद कयो ऐं उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ते एतमाद कयो। तो मां भी पाकिस्तान पीपल्स पार्टी में मुंहिंजी मां भी हुनजो जंहिं भी एतमाद कयो पर गणबाद वरी बि पार्टीअ जा तव्हांजी वॾी महिरबानी दोस्तनि जी। कोरेजी साहब सां पहिरीं भी मुलाक़ात थी कचहरी थी काफ़ी टाइम पहिरीं पर अञा फ़ैसिलो न पियो करे सघे। मुंहिंजो हेॾां अचो होॾां कुझु कोन्हे पाण भार हेॾां छऊं था होॾां का शइ कोन्हे। हूअं बि तव्हांखे ख़बर आहे ज़माने में हमेशह माण्हू उन शइ खे पसंदि कंदो आहे जेको उसूल परस्त जेको ज़बान जो सचो हुजे पंहिंजे माण्हुनि सां वफ़ा करे उन में ख़ुदा बि ख़ुशि हूंदो। असांखे ख़ुदा इन करे कोन ख़लक़ियो आहे जो तव्हां सां हिते वेही वाइदा कयूं इलेक्शन में वॾियूं वॾियूं ख़बरूं कयूं ऐं बाद में वञी तव्हां पुछी करे छुरो हणो। इहो गैरतमंद माण्हुनि ऐं गैरतमंद सियासतदाननि जो कमु कयो। असां इमरान ख़ान वारो कमु कोन कंदासीं सुबुह जो हिकिड़ी ॻाल्हि ॿिनि जो ॿी ॻाल्हि राति जो टी ॻाल्हि। असांजी ॻाल्हि हिकु हूंदी अलाह न करे दोस्तनि ते को ॾुखियो ॾींहुं अचे या हिन शहर ते या किथे असांजे जेको वस में हूंदो सिर जी भाॼी बि लॻाए संगत सां गॾु दोस्तनि सां गॾु घरनि सां गॾु भले उहे असांजा मुखालिफ़ हुजनि पर हुननि ते बि का मुश्किलात असांजे भाउरनि ते ईंदी उते जेके रहनि था मलिक असद सिकंदर हुननि सां गॾु बीठो पए ऐं बीहंदो हू भले असांजे दोस्तनि ते ॾुखिया ॾींहं अचनि हू भले मुख़बर थी वञनि गद्दार थी वञनि ऐं दलाल थी वञनि मलिक असद सिकंदर खां न इहो कमु थींदो न मलिक असद सिकंदर इहो कमु कंदो। असां हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कई असां पंहिंजे क़ाइद जी ॻाल्हि कई। मूं कुझु ॾींहं पहिरीं असेंबली में बि इहा तक़रीर कई त असांजी क़ाइद जहिड़ा माण्हू पैदा ई कोन थिए। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे शहीद कयो वियो। अॼु ज़ुल्फ़कार अली भुट्टो यादि थो अचे छो त पाकिस्तान जा हे हालात इन करे यादि थो अचे त हुनखे जेको सूलीअ ते चढ़ायो वियो वो सिर्फ ऐं सिर्फ छो त हुन एटमी बम ठाहियो। ख़ुदा जो कसम आहे भुट्टा तोखे सलाम जे तूं न ठाहीअं त अॼु पाकिस्तान हुजे ई कोन। तो इहो क़दम खयो पाण खे सूलीअ ते चाढ़े पर पाकिस्तान जी हिफ़ाज़त कई। उन खां पोइ तुंहिंजी नियाणी उहा बि पंहिंजे पीउ जूं सिकूं लाहे हिन मुल्क में पंहिंजे भाइरनि सां गॾु बीठी। हालांकि ऐं ॾिसो त जेके बि सियासतदान आहिनि रिकॉर्ड कढो हिकिड़ा लंडन भॼी विया तकलीफ़ मां उतां वञी गद्दारी शुरू कयो जिन जा आवाज़ बि बंदि थी ॿिया बि लंडन भॼी विया। हुन ज़ुल्फ़कार अली भुट्टो भॻो न बेनज़ीर भुट्टो हिते पाण खे शहीद कराए असां सॼी सिंध वारनि खे कर्ज़ी करे असां अञा कर्ज़ चुकाइण में बि पूरा आहे। ख़ुदा जो कसम आहे हुनजो एॾो कर्ज़ जो असां चुकाए सघूं ई न सघंदासीं पर सिर्फ़ु हुनजे बचनि सां जेतिरो वक़्तु थियो ज़रूरु निभाईंदासीं ऐं हुननि बि निभायो त इंशाअल्लाह असां बि निभायूं। अॼु ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो बेनज़ीर वेही तॾहिं अहिड़ा सियासतदान पैदा थिया। हालांकि हमला था कया वञनि कंहिं ते जिन्हनि असांजी हिफ़ाज़त कई जॾहिं असांजा शहीद थिया असां त कॾहिं अहिड़ो कमु कोन कयो न असांजे लीडरनि कयो। हालांकि ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद थियो सॼो पाकिस्तान जेको सो उन ते अफ़सोस ऐं इज़हार कयो ऐं रत जुआ आहे।
जॾहिं बेनज़ीर शहीद थी तॾहिं बि इहे साॻियूं ॻाल्हियूं पैदा थियूं अञा उन खां वधी पर असां कॾहिं बि जेके पाकिस्तान जी हिफ़ाज़त कनि था जेके मुल्क जी हिफ़ाज़त कनि था असां हमेशह इनखे क़दुरु जे निगाह सां ॾिठो पर मूंखे उमेद आहे अॼु जहिड़ा हालात पैदा थिया आहिनि हो असांखे बि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे बि क़दुरु निगाह सां ॾिसनि छो त हिन मुल्क में उसूल ज़रूरु हूंदो आहे अॼु उन्हनि खे गुलूकार जी फोटो बि यादि ईंदो हूंदो अॼु बेनज़ीर बि यादि ईंदो अहिड़ा असां विञाए हाणे हथ ख़ाली करे वेठा आहियूं पर आऊं ख़ुदा सां इहा दुआ थो घुरां त इनशाला बिलावल भुट्टो उन्हनि जूं फिकूं लाहींदो असां हुनजा सपोर्टर थींदासीं तॾहिं इहो अॻिते वधंदो इमरान जी छॾियुनि ॻाल्हियुनि ते केर बि न लॻे अवी जेके दोस्त अॼु असां ते एतमाद करे आया आहियो अव्हांजी वॾी महिरबानी ऐं भाऊ खे यकीन थो ॾियारियां त जीअं अॼु तो वाइदो कयो ऐं असां बि तोसां वचन था कयूं त इनशाला निभाईंदासीं तोसां पर जेके बि तोसां गॾु दोस्त आया आहिनि सभिनी खे गॾिजी कमु करणो पाण खे बि कमु करणो ही जेके जिते बि रहिया आहियो उन्हनि खे सियासत करणु अचे कान थी उन्हनि खे सियासत सिखण लाइ वञा 20-25 खपनि ऐं जेका वॾनि जी सियासत हुई उन जो बि सॼो कमु लाहे जेका थोरी घणी वॾनि वीचारे पंहिंजी इज़त ठाहे साबियुनि छोरनि फिटाई ईअं कोन थींदो आहे पंहिंजे मौसम सां कोन फिटाइबो हा मुड़ुसु उहो जेको मैदान ते विढ़े सुबुह जो मूंसां ॻाल्हाइनि था शाम जो जेको सो मुनाफ़िकी कनि था अहिड़े दोस्तनि सां न ठहिबो न उनखे मैदान में छॾिबो पर जे वरी बि उन्हनि खे को शौक़ु हूंदो त इनशाला उनजी मदद सां इहो बि लाहे छॾींदो वॾी महिरबानी दोस्तनि जी भाइरनि जी जिन मूं ते एतमाद कयो इनशाला मलिका सभु सिकंदर ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी तव्हांजो साथ उन्हनि सां बि रहंदो असांजो साथ तव्हां सां पको रहंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो साथ बि तव्हां सां वॾी महिरबानी